भिटशा में ख़बर ॾींदा हलो त भिटशा में मकानी चूंड जे नतीजनि खे भिटशा जी अवाम रद्द करे छॾियो। शहरियुनि पारां नए सिरे इलेक्शन कराइण जो मुतालबो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा मां अवामी न्यूज़ रिपोर्टर सजाद मेमून पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी हाँ, खे भिटशा खां ॿुधाईंदो हलां त आज़ाद लतीफ़ पैनल जे सर ते शहरियुनि जो समुंड उतरी पियो। हिन गुंडागर्दी बंदि कयो, सख़्तु नारेबाज़ी कई हुई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त भिटशा में मक़ामी चूंड जे नतीजनि खे भिटशा जी अवाम रद्द करे छॾियो आहे। शहरियुनि पारां नए सिरे इलेक्शन कराइण जो मुतालबो कयो आहे। इलेक्शन में वॾे पैमाने ते पीपल्स पार्टी सरेआम खुलेआम दहशतगर्दी करे शहरियुनि खे लठियूं हणी वोट कास्ट करे धांधली कई आहे। भिटशा शहर में पीपल्स पार्टी की तॾा वेड़ कई वही है। हथियारनि के ज़ोर ते अवाम के हक़नि ते धाड़ो हयो है। हिननि चयो त शहरनि खे हिरासा कयो पियो वञे, अवाम जी दिलनि खे खटण बदिरां अवाम खे तज़लील कयो पियो वञे। पोलिंग में दाख़िल थी औरतुनि मथां हथियार सिधा कया विया, बदतमीज़ी कई वई आहे। अहिड़े अमल ते सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे हिननि चयो त लतीफ़ जी नगरी पुरअमन नगरी आहे। हिन नगरी में आतश फैलाई पई वञे। लतीफ़ कॾहिं बि माफ़ न कंदो। वॾेरो मरहूम शाहनवाज़ जुणेजो ऐं मखदूम जमील जमात जी अहिड़ी सियासत कॾहिं बि नाहे रही, पर अफ़सोस हुन जे औलाद ते अॼु लतीफ़ जी नगरी ते काह कयो आहे, नाहक शहरनि ते रतो छाण कयो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त जल्द खां जल्द मक़ामी चूंड ॿीहर पाक आर्मी रेंजर्स जी निगरानी में कराई वञे। ॿी सूरत में एहतियात जो सिलसिलो वसी कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।